गंबट खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर मोहम्मद मेमण। कच्छ जे ॿोॾि मुतासिरनि जी सार संभाल लहण लाइ पीपी जो चूंडियल NA 204 MNA सईद जावेद शाह जिलानी यूनियन काउंसिल राज़ी देरो कच्छ जे ॿोॾि मुतासिरनि सां वफ़द जी शिकिल में राज़ी देरो बंद ते पहुतो। रेवेन्यू खाते तरफ़ां क़ाइम कयल कैंप ते पहुची करे ईंदड़ ॿोॾि बाबति हाल अहवाल थियो ऐं मौजूद कैंप ते माण्हुनि खां ॾुख पुछिया। उन दौरान PPHI ऐं लाइव स्टॉक तरफ़ां लॻायल कैंपुनि जो जाइज़ो वरितो ऐं दवाउनि जी मुदत शुरूआत ऐं मुदत ख़ारिज पिणु चेक कयूं ऐं ज़िले इंतिज़ामिया जी पारां वरतल उपान जी साराह कई। बाक़ी ॿोॾि मुतासिरनि लाइ को बि ॿियो रिलीफ नाहे। जेसिताईं का वॾी ॿोॾि नथी अचे NGOs सेक्टर सां बि रुजू कंदासूं त जीअं असांजे मुतासिरनि जी मदद थी सघे। अक्सर सैयद जावेद शाह जिलानी खां इलाइक़े लिहाज़ खां सवाल करण ते अक्सर पंजाब जो बार बार ज़िक्र कंदो रहियो। उते मौजूद माण्हुनि खे दिलासा ॾींदो रहियो। बाक़ी ईंदड़ ॿोॾि जो इंतज़ार ज़ाहिर कंदो रहियो। जॾहिं त उन मौक़े ते PP सदर गंबट सैयद लियाकत अली शाह, PP जनरल सेक्रेटरी नबी बख्श खान सियाल ऐं ॿिया केतिरा ई PP उहिदेदार ऐं कारकुन मौजूद हुआ।